वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फ़अबुदूहु हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात पंहिंजी क़ौम खे मुअजिज़ा ॾेखारिया। हिन आयत मुबारक जे अंदरि जो मां हासिल अचे थो पियो, इरशाद फ़रमाए त बेशक अल्लाह मुंहिंजो रब आहे, पर रब्बुकुम ऐं तव्हांजो बि रब आहे। फ़अबुदूहु, उन जी इबादत कयो। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, ही सिधो रस्तो आहे। मुअजिज़नि ॾेखारण जो मक़सदु ऐं अव्हां जे तरफ़ ॾे अचण जो मक़सदु इहो ई आहे त मां तव्हांजे अॻियां हिन ॻाल्हि खे वाज़िह कयां त मां अलाह जो बानो आहियां ऐं बेशक अलाह जेको आहे सो मुंहिंजो रब आहे ऐं उहो रब जेको आहे सो सिर्फ़ु मुंहिंजो न बल्कि तव्हांजो बि रब आहे। फ़अबुदूहु, हुन जी इबादत कयो। मां हासिल इहो आहे मुअजिज़ा अलाह जा नबी ॾेखारनि था, इन करे त उहे ईमान आणनि ऐं ईमान आणण खां पोइ अलाह जी इबादत कनि। फरमाए त हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, ऐं सिधो रस्तो इहो आहे जेको अलाह जी इबादत करे, यानी जेको अलाह जी इबादत करे इहो सिधो रस्तो आहे। ख़ुदा जी इबादत खां सवाइ सिधो रस्तो आहे ई कोन्हे। जेको रब जी बंदगी खे छॾे ऐं पोइ चए त मां हक़ ते क़ाइमु आहियां, मां सच ते क़ाइमु आहियां, मां सिधे रस्ते ते आहियां। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात उन पंहिंजी क़ौम खे फ़रमायो त हिकु अल्लाह जी ज़ाते बाबरकात जे मथां ईमान आणियो, ॿियो उन रब करीम जी इबादत कयो। जॾहिं तव्हां रब जी इबादत कंदव तव्हां सिराते मुस्तक़ीम ते क़ाइमु थींदव। त अॻिते इरशाद फ़रमाए त फलम्मा हस ईसा मिनहुमुल कुफ़्र, जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात उन्हनि मां कुफ़र खे महसूसु कयो, जॾहिं अलाह जे नबी उन्हनि खे मुअजिज़ा बि ॾेखारिया ऐं उन्हनि खे दावत ईमान बि ॾिनाई ऐं इबादत जो तरीक़ो बि उन्हनि खे सेखारियईं। मथी आयत में फ़रमाए त मुंहिंजी ताबेदारी कयो, मां तव्हांखे अतीऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो, उनखे रस्तो बि ॾेखारियईं। उहे उनजा दुश्मन थी विया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात जॾहिं उन्हनि जी दुश्मनी खे महसूसु फ़रमाई, क़ाल मन अंसारी इलल्लाह, केरु आहे जेको अलाह जे तरफ़ मुंहिंजी मदद कंदो। क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह, जेके हवारी यानी मुंहिंजी क़ौम जा माण्हू ईमान वारा जेके हुया या नक़ीब हुया, उन्हनि चयो त असां अलाह जा मददगार आहियूं। हिन जे तफ़सीर में लिखियो वियो आहे त उहे 12 ॼणा हुया, सुठा माण्हू हुया, भला माण्हू हुया। इहा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी तारीफ़ फरमाई। बाक़ी सॼी क़ौम जेका सो अलाह जे नबी जी दुश्मन थी वई, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी। फरमाए त मन अंसारी इलल्लाह, केरु आहे जेको अलाह जी मदद फ़रमाईंदो, केरु आहे तव्हां मां केरु कंदो। क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह, चयो हवारियुनि त असां अलाह जा मददगार आहियूं। यानी जेको नबी जो मददगार आहे उहो अलाह जो मददगार आहे। ऐं इन मां इहा ॻाल्हि बि वाज़िह थी वई त अलाह खां सवाइ ॿिए जी मदद वठणु जाइज़ आहे। जाइज़ त आहे बल्कि अलाह जे नबी जी सुन्नत आहे। ऐं अक्सर अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मतुनि खां, पंहिंजी क़ौमुनि खां मदद वरिती। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात बि पंहिंजे सहाबनि खां मदद वठंदा। जेके मदीने पाक में हुया उनखे अंसार सॾिबो आहे, जेके ॿाहिरों हिजरत करे आया उनखे मुहाजिर सॾिबो। हालांकि अंसार का ज़ात जो नालो न आहे, के क़ौम जो नालो न आहे, बल्कि जेके ॿाहिरों हिजरत करे आया न उन्हनि जिन मदद कई उन्हनि खे अंसार सॾिबो आहे। जीअं मके पाक मां अक्सरियत मुसलमाननि जी हिजरत फरमाए करे मदीने पाक में तशरीफ़ फरमा थिया। जॾहिं मदीने पाक में आया त जिन उन्हनि खे जायूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे खाधा ॾिना ऐं उन्हनि जो एहतमाम कयो, उन्हनि खे अंसार चइबो आहे। यानी हिते बि साॻियो लफ़्ज़ अचे थो पियो त अंसारुल्लाह नहनु अंसारुल्लाह, असां अलाह जा मददगार आहियूं। मजाज़न ईअं चइबो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कंहिं
जीअं मदद जो मोहताज न आहे, पर अलाह ताला पंहिंजे ॿाननि खे आज़माए थो पियो त कहिड़ा मुंहिंजे दीन जी मदद कनि था, कहिड़ा मुंहिंजे दीन जी ख़िदमत कनि था। जेको दीन जी ख़िदमत करे थो इहो ईअं ई आहे ॼण त अलाह जी मदद फरमाए रहियो आहे। व आमन्ना बिल्लाह, ऐं ईमान आंदोसीं असां, वशहद बिअन्ना मुस्लिमून, ऐं ईसा अलैहिस्सलाम तूं शाहिद थी वञ त असां मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान आहियूं। रब्बाना आमन्ना बिमा अनज़लत, ए रब असांजा ईमान आंदोसीं असां उन शइ सां जेका तो नाज़िल फरमाई आहे। वत्तबअन रसूल, ऐं असां रसूल जी ताबेदारी कईसीं। फ़क्तुबना मा शाहिदीन, ऐं लिख असांखे गवाहनि मां। यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा जेके हवारी हुया उहे निकिरी बि रहिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मदद करण जे वास्ते, त साईं भली दुनिया फिरी वञे, बल्कि असां तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, असां तोखां मुंहुं कॾहिं बि मटींदासीं, ऐं तूं असांजे ईमान गवाह थी वञ त असां मुस्लमान आहियूं। ऐं उनखां पोइ वरी रब जी ज़ात खे मुखातिब थी करे अर्ज़ु कयूं त मुंहिंजा मौला जेको तूं नाथो आहे असां उनजे मथां ईमान रसूल जी असां ताबेदारी कयूं था। ए करीम रब असांखे गवाहनि मां लिखणु फरमा। व मकरू व मकरुल्लाह वल्लाहु ख़ैरुल माकिरीन। हुन तरफ़ ॾे वरी हुननि ख़ुफ़िया सलाह कई। मकर जी माना आहे अरबी लफ़्ज़ आहे, सिंधी में मकर सरबा धोखे खे, फ़िरेब खे, ठॻीअ खे, पर अरबी जे अंदरि मकर जी माना हूंदी आहे ख़ुफ़िया सलाह। यानी लिखी करे का सलाह कजे न, उनखे मकर चइबो आहे। व मकरू, ऐं हुननि छा कयो, ख़ुफ़िया सलाह कई। व मकरुल्लाह, अलाह वरी उन्हनि जी तदबीर फरमाई, ख़ुफ़िया तदबीर फरमाई। वल्लाहु ख़ैरुल माकिरीन, ऐं अलाह ताला भलो ख़ुफ़िया तदबीर जो बदिलो ॾींदड़ आहे। यानी हुननि पाण में सलाह कई त असां हिनखे त अकेलो करे हिनखे हिते ई ख़तमु करणु पिया चाहियूं। हिन जा हवारी निकिरी पिया, अॼु 12 ॼणा आहिनि त सुभाणे 20 थींदा, उहे हिकिड़ी क़ौम ठही वेंदी। बहितर ईअं आहे त इनखे ई ख़तमु कजे, इनखे ई शहीद कजे। हुननि पाण में इहा सलाह कई। व मकरुल्लाह, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे जज़ा जो इरादो फरमायो, छो जो अलाह ताला उनजे मकर जो भलो जज़ा जो बदिलो ॾींदड़ आहे। व इज़ क़ाल अल्लाह या ईसा, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुखातिब थी फरमाए त इन्नी मुतवफ़ीक, आऊं तोखे पूरो कंदड़ आहियां, यानी तुंहिंजी उमिरि खे पूरो कंदड़ आहियां। व राफ़िउक इलैया, ऐं मां तोखे पंहिंजे तरफ़ खणंदड़ आहियां। व मुतहिरुक मिनल लज़ीन कफ़रू, जिन शख़्सनि कुफ़ुर कयो आहे उन्हनि खां मां तोखे पाक कंदड़ आहियां। व जाइलुल लज़ीन तबऊक फ़ौक़ल लज़ीन कफ़रू इला यौमिल क़ियामत, ऐं कंदड़ आहियां उन शख़्सनि खे जेके ताबेदारी कनि था, ताबेदारी कयूं तुंहिंजी मथे उन शख़्सनि खां जिन कुफ़ुर कयाऊं क़यामत जे ॾिहाड़े। सुम्म इलैहि मर्जिउकुम, पोइ मोटणु थींदो तव्हांजो तरफ़ मुंहिंजे। फहकमू व अहकमू बैनकुम फीमा कुंतुम फीहि तख़्तलिफ़ून, पोइ मां फ़ैसिलो कंदुसि विचाले तव्हांजी उन शइ में जो तव्हां आहियो उन में इख़्तिलाफ़ कंदा। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खे फरमाए त मां तोखे तुंहिंजी उमिरि खे पूरो कंदड़ आहियां। मुतवफ़ीक मां मुराद वफ़ात न आहे, मुतवफ़ीक मां मुराद आहे माना पूरो कंदड़, वफ़ा कंदड़ आहियां, या चए त वफ़ा कंदड़। व राफ़िउक इलैया, ऐं मां तोखे मथे खणंदड़ आहियां, ऐं काफ़िरनि खां मां तोखे पाक कंदड़ आहियां। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कहिड़ी तदबीर फरमाई, हुननि मकर कयो त कंहिं बि तरीक़े सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे शहीद कयो न हूंदो, न वरी असांखे दीन जी दावत ॾींदो। अलाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इरशाद फरमायो त मां रब तोखे मथे थो ॿुधायां। पोइ छा थियो, जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खे शहीद करण जे लाइ घाटनि ते थी बीठा, पोइ किथे बीठो, हीअ रस्तो आहे, हितां टपंदो, हीअं थींदो। उन्हनि में हिकिड़ो घणो तेज़ हुयो, हिकु चालाक माण्हू बि हूंदा आहिनि, घणो बि ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं मगर उहो घणो तेज़ बि हुयो, पैसे वारो बि हुयो। उहो अॻिते भॻो पियो वञे घणो, की हिन पासे ॾाईंदो आहे। उहो ॼण त उन्हनि खां जुदा थी अॻिते निकिरी वियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी कुदरत जो कमाल ॾेखारियो, जो उन जी सूरत खे अलाह ताला हज़रत ईसा जी करे, जेको हुननि खां जुदा थी वियो, पोइ उनजी सूरत खे अलाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी करे छॾीसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़िंदा आसमान ते खणाईंदुसि। वरी क़यामत जो क़ुर्ब थींदो, या क़यामत वेझी थींदी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम वरी ज़मीन ते लही ईंदो, छो जो अलाह ताला इन्नी मुतवफ़ीक,
मां तोसां वफ़ा कंदड़ आहियां, यानी तुंहिंजी उमिरि खे पूरो कंदड़ आहियां। वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़ुर्ब क़यामत में आसमान खां हेठि लही ईंदो, हिते अची दिजाल खे क़तलु कंदो। दिजाल जंहिंजो ज़िक्र अचे थो पियो हदीस पाक में, उनखे क़तलु कंदो, शादी बि कंदो ऐं 40 साल हिन दुनिया में रहियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े अतर जे अंदरि हिकिड़ी जाइ रखियलु आहे, सम्झे न, हिकिड़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी आहे, हिकिड़ी उमर फारूक जी आहे, बाक़ी हिकिड़ी जॻह जेका रखियलु आहे उहा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी। उहो हिते वफ़ात कंदो, उहो इन रोज़े अतर जे अंदरि उनखे जाइ ॾिनी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात इहो दुआऊं फरमायूं। हाणे उहो शख़्स जेको जंहिंजी शिकिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॾिठी सूरतनि में शबीहनि में, हे जो कोलिदा जे वतन पिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम, उहो त अची वियो। हुन त घणियूं रड़ियूं कयूं, जॾहिं थिया हो छा मां तव्हांजो पंहिंजो आहियां, न न ठगी थो करी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम न आई तूं। उनखे वञी फाहे ते चाढ़ियो, जॾहिं उनखे फाहे ते चाढ़ियो मरी वियो, वरी साॻी उनजी सूरत थी। पोइ जो हाणे असांजो सरदार आहे पंहिंजो, छो जो मकरू व मकर अल्लाह, हुननि जेका ख़ुफ़िया तदबीर कई अलाह ताला उन्हनि खे इहा उनजी जज़ा ॾिनाई। हाणे इहो जेको सलेब ॾिठो त न ईसा ते हिकिड़ो टंगियो पियो हूंदो आहे मथे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेके महसूसु कंदा आहिनि, हालांकि इहो उन सरदार जो आहे, उनजे अफ़सोस में असां पंहिंजे खे मारे विधोसीं, सम्झे न, गिरजाउनि जे अंदरि हुनखे टंगे फाहे ते टंगे छॾियो अथऊं। यही जीअं टाई गीचे में पाइजे थी भई जेका पाइजे अंग्रेज़, इहा बि उन्हनि जी ईसाइन जी आहे, इहा बि ईसाइन जेका गीचे में पाईंदी, यानी फाहो आहे इहो विझनि था त असां पंहिंजे खे मारे उनजे अफ़सोस में इहो उनजे गीचे में विझंदा आहिनि, जेके गीचे में ॿधिजे थी पई। हिन अंग्रेज़नि जी इहा साज़िश आहे त मुस्लमान बि असां वांगुरु तज़ियत कनि त असां ग़लति कमु कयोसीं। हालांकि उन्हनि वटि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात यानी वफ़ात करे, पर अलाह ताला जो क़ुर पाक गवाही ॾिए थो पियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। वरी कादियानियुनि जो उन जॻह ते वरी कहिड़ो मक़सदु आहे, उन्हनि हर कंहिंखे पेट में सूरु पंहिंजो आहे न। तव्हांजो चओ था त नबी बाद अलाह जे महबूब खां पोइ कोन ईंदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो अचे थो पियो, त माना अची ईंदो न नबी। हालांकि हज़रत ईसा अलैहिस्सलाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ नबियुनि में न आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम महबूब खां अॻु नबियुनि में शुमार आहे। बल्कि उहो ज़िंदा ॾिठो आहे, ऐं अहिड़ा ॿिया नबी बि आहिनि जेके ज़िंदा आहिनि, सम्झे न, पर हज़रत इलियास अलैहिस्सलाम जे लाइ बि चवनि था उहो बि ज़िंदा आहे। या हज़रत ख़ज़र आहे जेको दरियाहनि समुंडनि जे मथां हुकुम करे थो, इन जे में बि इख़्तिलाफ़ आहे। बाद जो कौल आहे त इहो जेको आहे सो अलाह जो नबी आहे, अक्सरियत जो कौल त अलाह जो वली आहे। यानी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खां पोइ को नबी न ईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे करे क़ुर्ब क़यामत में ईंदो न, इहो बि अॻियुनि में शुमार हूंदो, पहिरियुनि में शुमार न हूंदो, छो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को नबी न अचिणो आहे। ऐं ॿिए नंबर में त ईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, छो जो नबी रसूल जेको ईंदो आहे उहो पंहिंजी शरीयत पंहिंजो कानून खणी ईंदो आहे, पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो नबी बणिजी न ईंदो, बल्कि असांजे आका मदीने वारे साईं जो उम्मती बणिजी, ऐं उहो अची महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मथां अमल बि कंदो, महबूब जी शरीयत जे मथां अमल कराईंदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे सम्झण जी ऐं हुनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।